अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम है लाड़कानो टाइम ऐं मां आहियां मुंहिंजो मेज़बान मुनव्वर हिंद। नाज़रीन, सिंध सूबे में जाली डोमिसाइल वारो इशू आहे, उन सां गॾोगॾु लाड़काणे में बि लॻभॻि 700 जे लॻभॻि जेके जाली डोमिसाइल आहिनि उहो जारी थियण जो इंकशाफ थियो आहे। सोशल मीडिया तोड़े ॿियनि फॉर्मनि ते जेको आहे जाली डोमिसाइल जारी करण जे लाइ आवाज़ु उथारियो वियो आहे। लाड़काणे में नौजवाननि पारां प्रेस क्लब अॻियां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा बि हया विया आहिनि ऐं अञा ताईं बि जेको एतिजाजी मुज़ाहिरा आहिनि उहे जारी आहिनि। इहो इंकशाफ थियो आहे त पंजाब ऐं ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे सिंध जे अंदरि जेके डोमिसाइल उहे इशू कया विया आहिनि। इन हवाले खां पोइ सिंध हुकूमत जेको आहे जांच कमेटी जोड़ी वई आहे, जंहिंमें काज़ी परवेज़ शाहिद ऐं डॉक्टर सईद मंगणे जो समेत जेको आहे इंक्वायरी टीम जेकी आहे उहा जोड़ी वई आहे। इंक्वायरी टीम लाड़काणे पे अची जांच शुरू करे छॾी आहे, जंहिंमें 250 जेके डोमिसाइल आहिनि शकी, उन्हनि जी जेकी जांच उहा शुरू कई वई आहे। 3 जेके आहिनि शकी माण्हुनि जा जेके केस आहिनि डोमिसाइल उहे पकड़िया विया आहिनि, जंहिं मां हिकिड़े जी तस्दीक बि थी चुकी आहे ऐं अञा ॿिनि जी वधीक जेकी आहे उहा जांच जारी आहे। त अहिड़े हवाले सां लाड़काणे में जांच टीम पंहिंजो कमु शुरू करे ॾिनो आहे। डिप्टी कमिश्नर ऑफिस जे भरिसां क़ाइमु जेको डोमिसाइल जी ऑफिस आहे, उन जे अंदरि जेके समूरो रिकॉर्ड आहे उहो बि तहवील में वरितो वियो आहे। मुलाज़िमनि सां गॾिजाणी कई वई आहे, अमले सां गॾिजाणी कई वई आहे। कमिश्नर लाड़काणो सलीम रज़ा खोड़ो सां बि गॾिजाणी कई वई आहे। मुख़्तलिफ़ माण्हुनि खां शिकायतूं ॿुधियूं वयूं आहिनि जेके जाली डोमिसाइल आहिनि उन जे हवाले सां। त कमेटी इहो फ़ैसिलो कयो आहे त 2 ॾींहंनि जे अंदरि समूरी लाड़काणे ज़िले जी जेके डोमिसाइल इशू करण वारो मामिलो आहे उनजी इंक्वायरी करण खां पोइ चीफ सेक्रेटरी खे उनजी रिपोर्ट ॾिनी वेंदी ऐं पोइ उहा रिपोर्ट जेकी आहे सिंध हुकूमत जे हवाले कई वेंदी। त अहिड़े हवाले सां लाड़काणे में जाली डोमिसाइल वारी इंक्वायरी बि जारी आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाज जे माण्हुनि उन ते ख़दशा ज़ाहिर कया आहिनि त सिंध में डोमिसाइल जेके आहिनि उहे सिंध जे माण्हुनि खे ॾिना वञनि, छो जो हक़ बि सिंध जे माण्हुनि जो आहे। उहे सिंध में रहनि था, सिंध जो खाइनि पीअनि था, त रोज़गार बि उन्हनि खे सिंध में ॾिनो वञे, नौकरियूं बि सिंध में ॾिनियूं वञनि। त अहिड़े हवाले सां काफ़ी बेरोज़गार नौजवान एहतिजाज बि कया आहिनि त असांखे जेको डोमिसाइल ठाहे नथा ॾिना वञनि या असांखे बेरोज़गार कयो थो वञे, नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि। अचो त इन हवाले सां लाड़काणो इंतिज़ामिया या जेकी जांच कमेटी जा अमलदार आहिनि उन्हनि सां ऐं लाड़काणे वासियुनि खां पुछूं था त उहे इन बाबति छा था ॿुधाइनि। अदा असां जेतिरी बि हिननि जी लफ़्ज़ अल्फाज़ में हुनजी मज़म्मत कयूं आहे तमामु घटि आहे। दरअसल इहो मसइलो इहो सिर्फ़ु मौजूदा दौर जे लाइ न आहे, पर हिननि जेका फिल्म खेॾी आहे बाला ऑफिसरनि जे चवण ते या कंहिं ॿिए साम्राज्य जे चवण ते सिंधी माण्हुनि खे जेको आहे हिननि मिनारिटी में जेको आहे सो कोशिशि कई आहे त हिननि खे मिनारिटी में चेंज कयूं। इहो हिन जो ता क़यामत जेको आहे सो ख़्वाबु पूरो बि न थींदो। ऐं जेकॾहिं हिननि 700 ठाहिया आहिनि न त असां तव्हांखे उमेद आहे ॾियणु तव्हां हिकु पाण एडवोकेट आहियां, 700 मरतबा ई असां हिन मथां केस दाख़िल कंदासीं जेसिं ताईं हिननि जे पंजाब जा जेके बि डीसी आहिनि जिन जी लाड़काणे में पोस्टिंग थी थिए पई या सिंध जे अंदरि ॿियनि अंदरि जेको आहे इलाइक़नि में थिए थी न, त हिननि जी जेसिं ताईं इहा बंदिश न थींदी तेसिं ताईं असांजो हिननि जे सां जेका कानूनी जंग जारी रहंदी। त बिल्कुलु मां जेको आहे सो कोर्ट में अॼु पंहिंजी पिटीशन तयारु कई आहे। इंशाअल्लाह सूमर जे ॾींहं ते सबूतनि सां गॾु ऐं सिंध हाईकोर्ट लाड़काणा में हिकिड़ी पिटीशन दाख़िल कंदुमि, जंहिंमें चीफ सेक्रेटरी सेन ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू जा मेंबर्स बि हूंदा ऐं तमामु डीसीस जेके बि सिंध जा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु हूंदी। ऐं मां हुन में इहा ई जेका सो प्ली रखी आहे, प्रेयर इहा रखी आहे त जेको आहे सो असांखे हिननि जेका काज़ी साहिब जी जेका निगरानी में जेका हिननि कमेटी ठाही आहे उन कमेटी ते असांखे सख़्तु एतिराज़ात आहिनि, छो त हुन में सईद मंगणे जो पाण उहो वाहिद माण्हू आहे जे लाड़काणे जे अवाम सां एॾा ज़ुल्म कया, एतिरा हुन जे टाइम में बि डोमिसाइल रहिया हुया। शायदि उहो अॻिते तव्हांखे ख़बर पवंदी। ऐं असां इहा ई डिमांड कंदासीं त असांखे हिकिड़ी जुडिशियल कमीशन हुन ते विहारी वञे, छो त हीउ को सफ़ा मामूली हसास क़िस्म जो मसइलो आहे। हिन खे तमामु तव्हां संजीदगी सां वठंदव। इन में जेको आहे सो असांजे बचनि जी बि भलाई आहे, छो त असां पाण हाणे उमिरि पंहिंजी त खाई चुका आहियूं, पर ईंदड़ नसुल खे जेका बचाइण जे लाइ हीउ हिननि खे लॻाम ॾियणु तमामु ज़रूरी आहे। बिल्कुलु अदा मां मुंहिंजा दोस्त असां जेका हुते सबूत खणी वियासीं अॼु सुबुह हुते ई, पर मां जेको हुननि जो रवैयो ॾिठुमि मां वन साइडेड हुयो, छो त असां जुडिशरी में आहियूं, असांखे ख़बर थी पवे माण्हू सोचींदा आहिनि असां सम्झी वेंदा आहियूं त छा थो सोचे पियो। सो असां हुनखे उहा ई मां हुते रिक्वेस्ट कयूं त बाबा हीअ असांखे तव्हांजी कमेटी क़बूल न आहे, असांखे कमेटी जुडिशियल जे जेको आहे ऑफिसर जी निगरानी खपे जेका सभिनी खां बालातर बि हुजे ऐं हुन जे मथां को बि रंड रोक न हुजे। हा इहा त शुरूआत आहे, अॻिते ॾिसिजो त आगे आगे देखो होता है क्या। ॾिसो न जांच टीम त पहिरें ॾींहुं जेको आहे हुननि जो रवैयो कुझु अलॻि हुयो। हाणे जांच टीम जेको आहे हेॾे ऑफिसरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू आहे कादी शाहिद परवेज़ ऐं कमिश्नर जेको आहे हिकिड़ो कमिश्नर रैंक जो माण्हू एके वग़ैरह जावेदार, उहो चवे थो असांखे पब्लिक जेको आहे सबूत फिराम करे। त हाणे इहो हिकिड़ो अणधुरियो फ़ैसिलो थी वियो, इहो अजीब क़िस्म जो जेको आहे त मौक़ुफ़ आहे। त अवाम कीअं तव्हांखे पब्लिक कीअं तव्हांखे जेको आहे त पंहिंजो सबूत फिराम कंदी। तव्हां वटि जेको रिकॉर्ड पियो आहे या ऐं हुननि जेको आहे 2 सालनि जे रिकॉर्ड मुताबिक़ तहक़ीक़ात कई आहे। असांजो इहो मुतालबो आहे त गुज़िरियल जेके 10 साल आहिनि एटलीस्ट
10 सालनि जो जेको रिकॉर्ड आहे जेके डोमिसाइल्स ठहिया आहिनि उन 10 सालनि जो जेको रिकॉर्ड आहे उहो सॼो कढी उनजी छंड छाण थी सघे। अॼु फस्ट डे हुयो ऐं कुझु माण्हू जेको आहे न अची सघिया किन सबबनि जे करे। सुभाणे असांखे ख़दशो आहे ऐं एक्सपेक्टेड आहे उमेदु आहे त सुभाणे वधि खां वधि माण्हू शिरकत कंदा ऐं वधि खां वधि उहे सबूत जमा कराईंदा। ऐं हीअ जेका असांजो इहो ई मुतालबो आहे तव्हांजे थ्रू त हीअ जेका कमेटी आहे इन में सिंध जो को नाले वारो अदीब ऐं दानिश्वर ऐं उन खां अलावा सिंध जो नाले वारो सहाफ़ी शामिलु कयो वञे त जीअं हिन वाक़े जी मामले जी अणधुरी ऐं सुठे तरीक़े सां जांच थी सघे। हिकिड़नि तव्हां पंहिंजे ऑफिसरनि जे मातहत ऐं उन खां अलावा गॾोगॾु त हिन वाक़े जूं फाइंडिंग्स वग़ैरह जेके बि आहिनि उहे पब्लिक कयूं वञनि ऐं हिन में जेके मुलविस माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ सज़ा कहिड़ी हूंदी ऐं उन्हनि जे लाइ वधीक कार्रवाई लाइ कमेटी कहिड़ो थी लिखे उन हवाले सां बि कमेटी आगाह करे। हीअ सिर्फ़ु जांच न थिए, हिन मामले जो जांच त निमिरता वारे वाक़े जी बि थी, उहा बि हिन वक़्त ताईं दॿियल आहे। डोमिसाइल PRC आहे उनजे तहत हिकिड़ो सख़्तु जेको आहे एक्ट अचणु खपे, सिंध जेको आहे असेंबली पास करे ऐं उन खां अलावा ही कंप्यूटराइज़ करे रेगुलरली बेस ते जेका उन्हनि जी वेबसाइट ठाही वञे हिकिड़ी उन ते डेली बेसिस ते हिनखे जेको आहे अपडेट कयो वञे। हाणे 250 जेके हिननि वटि CNICs आहिनि उहे सिंध सूबे जा आहिनि ई न जिन जो अॼु ख़दशो ॾेखारियो वियो आहे। मतिलबु की तव्हां वटि ही बुनियाद खां वठी तव्हां ॾिसो 5 जो सर्टिफिकेट रिक्वायर्ड हूंदो आहे, 10 जो सर्टिफिकेट त सिर्फ़ु कामोरा न जेके DC न आहिनि जेके हिन में मुलविस अंसर आहिनि सभु जेके पैसनि एवज़ सर्टिफिकेट जारी था कनि या जेके उन्हनि जे जेको आहे हिमायत था कनि या उन्हनि खे इम्तिहान विहारनि था इम्तिहानी फार्म बोर्ड खां बि इन वाक़े जी छंड छाण थियणु घुरिजे। त तव्हां जेके आहिनि ॿाहिरनि सूबनि जे माण्हुनि खे कीअं था उन्हनि खे पेपरनि में वेहणु ॾियो, उन्हनि खे जारी कीअं था कयो। चंद पैसनि एवज़ जेको आहे पंहिंजे सिंध जे माण्हू वारनि जे हक़नि ते तव्हां धाड़ो धाड़ो अफ़सोस ऐं वॾे ॾुख जी ॻाल्हि आहे त हिते धारिया जेके ऑफिसर अची सिंध जे माण्हुनि ते हक़नि ते धाड़ो धाड़नि। तव्हां ॾिसो गैस फील्ड आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उते उतां जा ऑफिसर अफ़सोस सां चवणो थो पए त इहा ॻाल्हि था कनि त हितां जा जेके माण्हू आहिनि इलाइक़े जा पढ़ियल लिखियल आहिनि। सिंध जा नौजवान जेके आहिनि CSS PCS कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में दुनिया लेवल ते पाण मञाए चुका आहिनि ऐं असांजे नौजवाननि जो तव्हां ॾिसो लास्ट टाइम सिंध यूनिवर्सिटी में 23,000 रेशो हुयो एंट्री टेस्ट जे लाइ। मतिलबु सिंध जे नौजवाननि खे पढ़ण जो शौक़ु आहे पर उन्हनि खे रस्ता ॾियो ऐं उन्हनि जे हक़नि ते धाड़ा हणणु छॾे ॾियो। बेरोज़गारी तमामु घणी वधंदी थी वञे ऐं ॾिसो यूनिवर्सिटीज़ में जेकी कोटा आहे उन ते बि माना जेके धारिया आहिनि उहे फ़ाइज़ आहिनि, जेकी काफ़ी सारा कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स जेके आहिनि उन्हनि ते धारिया फ़ाइज़ आहिनि तमामु। ऐं सुठी ॻाल्हि आहे त हिन डोमिसाइल PRC जेकी फेक आहिनि उनजी तमामु घणी इन्वेस्टिगेशन कई वञे, तहक़ीक़ कई वञे ऐं जेकी इंस्पेक्टर्स काफ़ी सारा DCs ऐं काफ़ी सारा ऑफिसर्स जेके आहिनि उहे अपॉइंट थियल आहिनि हिन वक़्तु जेके आहिनि सिंध जो डोमिसाइल हितां जा आहिनि ई कोन जॾहिं त उहे धारिया आहिनि जेको धारियनि खे आहे हितां कढिजे तड़िजे त इहो बहितर रहंदो। असां त चवंदासीं त मुतमइन बल्कि न आहियूं हिन वक़्तु, तहक़ीक़ कई वञे सख़्त खां सख़्तु उनजो बल्कि रिज़ल्ट जेके आहे आउट कई वञे। बल्कि ॾिसो अवाम खे बि थो ॿुधाइनि न सिर्फ़ु ईअं ॿुधाइनि था त आया आहिनि हिते तहक़ीक़ करण आया आहिनि टीम जेकी आहे टीम उहो थोरो अनाउंस था कनि केतिरा हिन वक़्तु ताईं आया आहिनि ऐं उनजा नाला बि अनाउंस था कनि न। ईअं रुगो फ़िलहालु त जेको आहे नंबर था ॿुधाइनि, फ़िलहालु नंबर त न ॿुधायो न, फ़िलहालु उनजा नाला बि त ॿुधायो उहे कहिड़ा आहिनि। 250 शकी केस असां कढिया आहिनि, इहे असां पंहिंजा पैरामीटर्स मुक़ररु कया हुआ ऐं उन्हनि जे आधार ते रिकॉर्ड जी जॾहिं जांच कई त उन मां निकिता आहिनि। माण्हुनि खां अञा असांखे का बि कंक्रीट इंफॉर्मेशन न मिली सघी आहे, जेतोणीकि ॾाढो हिन ॻाल्हि जी पब्लिसिटी बि कई वई हुई। असां सम्झो पिए त काफ़ी माण्हू ईंदा, असां हिते इहे ऐसा इंतज़ाम बि करे रखिया हुआ त सोशल डिस्टेंसिंग कीअं कराईंदासीं, पर माण्हू पैदा न थिया आहिनि जेके असांखे अची ॿुधाइनि त फलाणो पुटु फलाणो या फलाणी धीअ फलाणी, इहो अञा न थी सघियो आहे। न उहे बिल्कुलु आया ऐं उन्हनि ॾाढो संजीदा नोयत जूं शिकायतूं बि कयूं, जनरल नोयत जूं बि कयूं, उहे तमामु संजीदा हुयूं। असां उन्हनि खे नोट बि कयो आहे, उन्हनि मुस्तक़बिल जे हवाले सां असांखे लाइ अमल बि ॾिनो, तजवीज़ूं बि उन्हनि तमामु सुठियूं ॾिनियूं। तंहिं करे सिविल सोसाइटी या सोशल एक्टिविस्ट जेके बि आहिनि, इवन सोशल मीडिया जा एक्टिविस्ट आहिनि, असां उन्हनि खे तमामु संजीदगी सां वठी रहिया आहियूं, उन्हनि जे ॾिनल इंफॉर्मेशन्स खे वठी रहिया आहियूं। हिकु दोस्त त कुझु नाला बि ॾिना ऐं उहे नाला बि असां नोट कया आहिनि त जेको असांखे नाला ॾिए पियो, जेतोणीकि लाड़काने ज़िले जा न हुजनि भली सिंध जे ॿियनि सूबनि जा हुजनि, ज़िलनि जा हुजनि, उन्हनि खे बि असां संजीदगी सां वठूं पिया। पर पर्टिकुलरली लाड़काने जा माण्हू अचनि ऐं अची ॿुधाइनि त असां फलाणे माण्हूअ जे करे महरूम थी वियासीं दाख़िला खां या नौकिरी खां, इन क़िस्म जो माण्हू न पैदा थी सघियो आहे। तव्हां मीडिया जे ज़ोर ते अञा बि चओ, सुभाणे असां हिते वेठा आहियूं, असां वटि को बि माण्हू अचे शिकायत करे, असां कंक्रीट एविडेंस बि कोन था घुरूं, सिर्फ़ु नालो पीउ जो नालो या नालो ई या फलाणी जॻह ते जॉब करे थो या फलाणी जॻह ते एडमिशन वरिती अथसि, अॻियां सिरा असां पाणी कढी वठंदासीं इंशाअल्लाह। बिल्कुलु कंदासीं, बिल्कुलु असांजो स्कोप जेको आहे टाइम जे हद ताईं ग़ैर महदूद आहे, तंहिं करे को बि माण्हू शिकायत खणी आयो असां उन ते कार्रवाई कंदासीं। तव्हां मौजूदु हुयो, चेयरमैन साहब ॾिनी आहे ब्रीफिंग।
मुख़्तलिफ़ सूबनि जा बि उहो जेको आहे हिकिड़ो इंडिकेशन मिलियो आहे ऐं कुझु ज़िलनि जा बि आहिनि। जेको बि ॾिसो इंक्वायरी आहे, इंक्वायरीअ में जेके के शयूं साबित थींदियूं त जंहिंजी ज़िमेदारी हूंदी यकीनन हुनजो तयन बि कयो वेंदो ऐं उहो गवर्नमेंट खे रिकमेंडेशन ॾिबियूं ऐं गवर्नमेंट हुन ते पोइ जेको फ़ैसिलो कंदी उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे थींदो ई। हा बिल्कुलु वञिबो हुते। फ़िलहालु त असांखे इहा आहे इहो चयल, पोइ जेकॾहिं कमु वधी थो वञे 29 ज़िला आहिनि त असां इहो बि करे सघूं था त कुझु सब कमेटियूं ठाहे बि ज़िलनि में मोकिलियूं। हाल फ़िलहालु त असां 2 सालनि जो पीरियड खयो आहे, पोइ हिकिड़ो एज़ ए सैंपल, पोइ हुन खां पोइ यकीनन ॿी स्टेज में पोइ ते बि वञी सघूं था। सिंध में त मेरिट जी लताड़ माना आई आहे, पर जेको इहो माना हिकिड़ो जीअं माटरेली मां वारो सलूक कयो अथऊं त जेके जाली डोमिसाइलनि ते 50 ॿारनि खे कोटा ॾिनी अथऊं, XYZ कंहिंखे बि ॾिनी अथऊं, पर इहा सिंध अमड़ सां सिंध धरतीअ सां नाइंसाफ़ी आहे। हिन में मुकमल चीफ जस्टिस साहिब खे असां जस्टिस गुलज़ार अहमद साहिब खे गुज़ारिश था कयूं त एज़ अ रिक्वेस्ट था कयूं त असां यतीमनि जो, असां ग़रीबनि जो, असां ॿाझड़नि जो माना नोटिस वठे इन ॻाल्हि जो ऐं हिकु शफ़ाफ़ मेरिट ते हिन जे मेरिट जे बुनियाद ते असां सां इंसाफ़ कयो वञे। जीअं मेरिट जी लताड़नि थिए ॾिठो वञे त सिंध जो जेको लिटरेसी रेट आहे हिन वक़्तु एज़ कम्पेयर टू पंजाब घटि आहे, त बहितर बि जेको ॿीणो माना ज़ुल्म आहे त सिंधी माण्हू असां अॻिते कीअं ईंदासीं। साईं इंशाल्लाह बहितरी जी उमेदु रखणु खपे। मुतमिन आहियूं या न आहियूं उनजी रिज़ल्ट तव्हांखे आख़िर में पइजी वेंदी। बाक़ी अध खां वधीक जेका असांजी सिंध आहे उहा मुतालबो इहो करे रही आहे त असांखे जुडिशल जेका कमीशन आहे उहा जोड़ी वञे, जेका जजनि ते उन ते बेस हुजे। बाद में जेको आहे हिन कमीशन ते एतिरा इन लाइ वराया विया आहिनि छो जो करे इहे कामोरा ऑलरेडी आहिनि ख़ुदि ई। अगरि इहे कामोरा पंहिंजनि कामोरनि खे बचाईंदा या असां सिंधियुनि सां इंसाफ़ कंदा, वॾे में वॾो मसइलो इहो छो थो कयो वञे। इन जे करे अधु माण्हुनि खे ख़दशा आहिनि, बल्कि पूरी सिंध खे ख़दशा आहिनि त इहा जेका कमेटी आहे इहा इंसाफ़ न कंदी। पर पोइ बि असांखे उमेद क़ाइमु रखणु घुरिजे, छो जो करे इन खां अलावा हिन वक़्तु असां वटि के रस्ता ई कोन्हनि के। इन जे करे असीं कोशिशि करियूं था ऐं असांखे उमेद रखणु खपे त इन्हनि जो जेको आहे सो यकीन करे ऐं असीं रिज़ल्ट जो नतीजो कयूं। अगरि हे रिज़ल्ट नथा ॾियनि त पोइ असीं क़ानूनी तरीक़ो बि अप्लाई कंदासीं ऐं जेके ॿिया तरीक़ा आहिनि उहे बि असां अप्लाई कंदासीं। मां इहो मैसेज इहो ॾियणु चाहींदुमि त जेके कामोरा ऑलरेडी इहे डिग्रियूं ऐं डोमिसाइल जारी करे चुका आहिनि उन्हनि खे इन मां सबक़ु हासिलु करणु घुरिजे त उन्हनि सां छा थियण वारो आहे, या जिन जारी कया त उन्हनि खे जल्द खां जल्द अगरि उहे इन बेस ते त सिंधियुनि खे उहे सबूत ॾिना वञनि, जेका उन्हनि खां ग़लती थी आहे उहा मञी करे सिधी क़ौम खां माफ़ी वठनि त इनशाला उन्हनि जो उनखे अज़ालो थी सघे थो, उन्हनि खे का रहनुमाई बख़्शिश मिली सघे थी। अगरि उहो इहो क़दम नथा खणनि त पोइ अॻिते हली उहे नतीजा पाण भोगींदा ऐं जेके ईंदड़ मुस्तक़बिल जा जेके असांजा AC या DC आहिनि या जेके अमलदार डोमिसाइल जारी कंदा उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त इन कथे अमल जो छा नतीजो आहे ऐं सिंधी क़ौम कॾहिं बि उन्हनि खे माफ़ न कंदी। अॼु जीअं तव्हां ॾिठो त DC ऑफिस में कमिश्नर लारकाणो ऐं काज़ी शाहिद परवेज़ बि आयल हुया ऐं सईद मंगणे जो बि, त उन्हनि जांच कमेटी में ॿुधायो ऐं उन इहो एतिराज़ हुते वारियो आहे त प्रेस कॉन्फ्रेंस जॾहिं उन्हनि कई त उन्हनि ॿुधायो त कुझु जेके आहिनि त हितां रिकॉर्ड गुम आहिनि, त बिल्कुलु उहे जेके आहिनि त 3 साल पुराणा जा जेके बि रिकॉर्ड आहिनि त उहे शो कया वञनि, पब्लिक कया वञनि त जेतिरा डोमिसाइल ठहिया आहिनि उन जूं PRसूं केरु हिन जूं सयूं करे पोइ जेके बि DCs रहिया आहिनि। असां मञूं था त असांजे सिंध जे माण्हुनि सां सियाहतूं सदाईं थींदियूं ईंदियूं आहिनि, इहा नई ॻाल्हि न आहे। उन सां हाणे बि इहो थींदो पियो वञे। 700 माण्हुनि खे नवाज़ियो वियो आहे। सिंध में छा सिंधी नौजवान असांजा पढ़ियल न आहिनि, छा उहे डिग्री याफ़्ता न आहिनि? सिंध हुकूमत घुरिजे त इन्हनि ख़िलाफ़ु कारवाई करे ऐं जेको DC ने मुलवस हुजे उनखे सज़ा ॾेई उनखे हितां सिंध मां निकाले ॾिनी वञे, तड़े कढियो वञे उन्हनि खे। सर इहो ॿुधाइजो त सिंध में जाली डोमिसाइल जो इशू आहे, लाड़काणे में बि काफ़ी जेके अहिड़ा केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं इंक्वायरी टीम जेकी आहे सिंध हुकूमत जे हुकूमत हिते पहुती आहे लाड़काणे में 3 केस अॼु पकड़िया विया आहिनि, 250 जी जेको इंक्वायरी शुरू कई वई आहे। त तव्हां छा था सम्झो त लोकली लेवल ते जेके माण्हू रहनि था पंहिंजनि ज़िलनि में उन्हनि जा ई डोमिसाइल ठहिणु घुरिजनि बजाए ॿियनि सूबनि जे ॿियनि ज़िलनि जे, इन लाइ छा चओ? ॾिसो ज़ाहिर आहे जिन जो सूबो आहे, जिन जो हक़ आहे, जेके जिथां जा माण्हू आहिनि उन्हनि जो ई हक़ आहे नौकरियुनि ते या इदारनि में। ऐं सोशल मीडिया ते तव्हां पाण सभिनी ॾिठो पिए, असां बि ॾिठो त ॾाढी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे, 700 डोमिसाइल जी ॻाल्हि कनि पिया। जेकॾहिं लाड़काणे में 700 डोमिसाइल ठहिया आहिनि त इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी त असांजे चीफ सेक्रेटरी साहिबु हिकु टीम मुक़ररु कई आहे जंहिंमें सईद मंगने जो साहिब बि असांजो कमिश्नर लाड़काणो रही चुको आहे। सो उहो टीम सां गॾु अची पहुतो आहे जंहिंमें ख़बर पई आहे त 3 त वाज़े थी विया आहिनि।
ऐं उनखां अलावा जेके शकी आहिनि उहे को 355 आहिनि या 300 आहिनि या 250 आहिनि। बहरहाल ओवरऑल ॻाल्हि इहा थी कजे त माना इहा तमामु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। जंहिंजो सूबो आहे, जंहिंजी धरती आहे, जेके पंहिंजे शहरनि में जेके माण्हू रहनि था उन्हनि जो ई हक़ु आहे, उन्हनि खे नौकरियूं मिलनि, उन्हनि जा डोमिसाइल ठहनि। अदरवाइज़ इहो ज़ुल्म आहे, नाहक आहे ऐं वॾे पैमाने ते जांच थियणु घुरिजे, न कि सईद साहब खां हाणे मंगरेजे खां इन जो दाइरो वसी कयो वञे, अञा बि माण्हू वधाया वञनि ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे कोर्ट ताईं बि वञिजे। जिन जा ठहिया आहिनि उन्हनि खे बि इन तफ़्तीश में शामिलु कजे। मूंखे को लफ़्ज़ नथो अचे, तफ़्तीशी चइबो आहे या कुझु ॿियो चइबो आहे, जांच में शामिलु कयो वञे ऐं जिन ठाहिया आहिनि उन्हनि सभिनी खे सज़ा मिलणु घुरिजे, बाक़ाइदे सज़ा मिलणु घुरिजे। वॾो ॾोह आहे। अच्छा, इहो बि ॿुधायो थो वञे त जिन जा डोमिसाइल ठाहिया विया आहिनि, जेके ॿियनि सूबनि जा बि माण्हू आहिनि, जंहिंमें पंजाब सूबे जा बि ॿुधाया वञनि था, काफ़ी ॿुधाइनि था त माण्हू उहे नौकरियुनि ते आहिनि, माना लाड़काणे मां डोमिसाइल ठहिराए सुठनि उहिदनि ते आहिनि। लाड़काणे जे नौजवाननि गुज़िरियल हफ़्ते खां हिते एहतिजाज था कनि, चवनि था असांजो हक़ु आहे ऐं काफ़ी हिन जा आर्डर रोकिया विया त तव्हांजा डोमिसाइल जेको आहे वैकेंसी घटि आहे, ॿिया माण्हू खणी छॾिया आहिनि। इहा ज़्यादती न आहे त ॿिए सूबे जो माण्हू नौकरी बि हिते करे ऐं उनजो डोमिसाइल बि ठाहियो? साईं मुनर साहब, इहा ई त ॻाल्हि कयूं पिया त माना इहा वॾी ज़्यादती आहे ऐं वॾो जुर्म आहे ऐं वॾो नाहक आहे। मां वरी बि उहा ई त ॻाल्हि कयां त जेके माण्हू जिथों जंहिं धरती जा आहिनि उन्हनि खे मिलणु घुरिजे, ॿिए सूबे वारे खे न मिलणु घुरिजे। ऐं हाणे त मुंहिंजो ख़्यालु आहे जांच थियणु घुरिजे त जेके इहे वॾनि उहिदनि ते वेठा आहिनि, जेकी हिन धरती जा न आहिनि, असांखे बि तव्हां असां सभु ॾिसंदा आहियूं ऐं असांखे अजब बि ईंदो आहे त हीअ माण्हू असां वटि कीअं थो ड्यूटी करे। ठीकु आहे, पहिरियों त ईअं सम्झंदासीं त को अहिड़ो को कानून आहे जंहिं तहत कनि था पिया, पर हींअर ख़बर पए थी त इहो अहिड़ो को कानून न आहे। हीअ पंहिंजो जुगाड़ नमूने सां अची पहुता आहिनि ऐं जुगाड़ी डोमिसाइल ठहिराए करे जीअं हाणे पकड़िया विया आहिनि ऐं हाणे ड्यूटी था कनि था। हाणे उनजी बि जांच थियणु घुरिजे ऐं पूरी सिंध जे शहरनि मां जितां जितां डोमिसाइल ठहंदो आहे उते सभिनी हंधनि तां जांच बाक़ाइदे थियणु घुरिजे। अच्छा, अमलो जेको आहे त डोमिसाइल ऑफिस में ॿुधाए थो वञे 4 माण्हू आहिनि जेके ड्यूटी कनि था, काफ़ी सालनि खां हिते ड्यूटी कनि था। उन्हनि खे अॼु जेकी कमेटी आहे उन्हनि मुअतल कयो आहे ऐं उनजी जाइ ते नओं अमलो जेको मुक़ररु कयो थो वञे, चवनि था इहे मुलविस आहिनि, त छा जेकॾहिं जेको बि माण्हू हुन में मुलविस हुजे उन लाइ कार्रवाई थियणु घुरिजे? साईं बाक़ाइदे कार्रवाई थियणु घुरिजे, भली सरकारी मुलाज़िम हुजे, भली ऑन सीट हुजे, जेकॾहिं क्लर्क आहे या उनजे सुपरवाइज़र आहे, जेकॾहिं हू मुलविस आहिनि त फिलफोर त उन्हनि खे हटाइणु घुरिजे उतां। ऐं सालनि खां वठी उन साॻी सीट ते छो था कमु कनि, जॾहिं त इहो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे त 3 सालनि खां 2 सालनि खां या 4 सालनि खां हर हिकु डिपार्टमेंट जो वरी पंहिंजो पंहिंजो तरीक़ेकार हूंदो आहे त उहो के ॿी सीट ते वेंदो आहे, वरी ॿी सीट ते वेंदो आहे, बदिलियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। त हीअ सालनि खां वठी उहे साॻा माण्हू छो था कमु कनि ऐं हाणे जॾहिं इहो वाज़े थी वियो आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे अॼु खां ई उन्हनि खे हटाइणु घुरिजे ऐं डिपार्टमेंट में अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि कैपेबल जेके उन्हनि ते सीटुनि ते वेहणु घुरिजनि ऐं बाक़ाइदे कमु कनि पंहिंजी कमु लाइ। सिंध जा माण्हू मुतालबो था कनि त सिंध में रहंदड़ सिंधी माण्हुनि जो हक़ु आहे। तव्हां एज़ अ आर्टिस्ट कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव त हीअ सिंधियुनि जो हक़ु आहे, उन्हनि जे हक़नि ते धाड़ा न लॻनि? साईं मूं इहो त चवां त माना इहो वाक़ई उन्हनि पंहिंजे धरती वारनि जो, सिंधियुनि जो, जेके हिन धरती ॼावा आहिनि, जेके धरती ते रहनि था, जेके हिते पढ़िया आहिनि, जेके ॼावा आहिनि हिते, जेके हिते प्राइमरी खां वठी पढ़िया आहिनि, उन्हनि जो ई हक़ु आहे, उन्हनि खे मिलणु घुरिजे। ऐं मां हिन तव्हांजे तवसत सां मां इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि त जेके बि असांजी हिन धरती वारा आहिनि ऐं हाणे अखि पटनि जीअं मूंखे अॼु ही मौक़ो अवां ॾिनो आहे, मुंहिंजी महिरबानी आहे जो मां कुझु लफ़्ज़ चवां थो पियो, त सभई दोस्त में इहा जागरूकता पैदा कनि ऐं इहो असांजो हक़ु आहे ऐं असां धरणनि ताईं जेकॾहिं वञिणो पए त बि वञूं, कोर्टुनि ताईं वञिणो पए त बि वञूं ऐं कॾहिं बि न कीबायूं, छो त असांजे बचनि जो मुस्तक़बिल जो मसइलो आहे, असांजी धरती जो मसइलो आहे, छो जो इहो असांजो हक़ु आहे ऐं राइट आहे ऐं असांखे दुनिया जी का बि ताक़त नथी रोके सघे, छो त असां पंहिंजे हक़ जे विढ़ण लाइ था पिया वञूं। ऐं सभिनी खे इहो सोचणु घुरिजे, जीअं मां सोचां थो या पंहिंजो अवां सोचो था, अवां जेके इंटेलेक्चुअल सोचे थो पियो। सिंध जे अंदरि डोमिसाइल जाली जेके आहिनि जारी कया था वञनि, वॾो इशू जेको आहे लाड़काणे जो बि तमामु वॾो इशू हाईलाइट थियो आहे ऐं जांच जेकी टीम आहे उन पंहिंजी जांच शुरू करे छॾी आहे। 3 शकी केस जो पकड़िया विया आहिनि, 250 जी इंक्वायरी जेको शुरू कई वई आहे। सिंधी माण्हू रोज़ु एहतिजाज कनि था, नौजवान जेके आहे पंहिंजूं डिग्रियूं साड़नि था, उन्हनि जा डोमिसाइल नथा ठाहिया वञनि, जुगाड़ी डोमिसाइल ॿियनि सूबनि जा माण्हू उन्हनि जा ठाहिया था वञनि। तव्हां छा चवंदो ऐं तव्हांजो छा लाइ अमल आहे? भाउ मुनवर, सभ खां पहिरियों इहा ॻाल्हि त हीउ तमामु वॾो जुर्म आहे जेको थी रहियो आहे। ॾिस न, हिकिड़ा को किथां जो आहे, लाहौर जो आहे, को किथां जो थो अचे, को अफ़गानी आहिनि, उन्हनि जा बि डोमिसाइल हिते था ठहनि। असांजा जेके हितां धरतीअ जा धणी आहियूं उन्हनि सां तमामु वॾो नाहक थी रहियो आहे। ऐं ॾिसो त उन्हनि पोस्टुनि ते जेके पढ़ी लिखी हितां असां वटि खां वञनि था डोमिसाइल वटि, वॾा ऑफिसर था वञी थियनि हुते, ऐं असां वारो चौकीदार पटे वाले ताणी महदूद थी वियो आहे। हीअ सरासर तमामु वॾी ग़लति ॻाल्हि आहे। हीअ 200-300 न आहिनि, हज़ारनि जे तइदाद में हूंदा, पूरी सिंध में हज़ारनि जे तइदाद में।
कहिड़ो मुतालबो कंदो, छा थियणो घुरिजे? बाबा हीउ वॾो जुर्म आहे, मां त इहो चवंदुमि त क़तल खां वधीक जुर्म आहे ऐं इन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे ऐं उन्हनि खे बि सज़ा ॾिनी वञे जिन हिननि जो साथ ॾिनो आहे, छो त उन्हनि खे त ख़बर न आहे जेके ॿाहिरियां माण्हू आहिनि, इन्हनि जो ज़ाहिर आहे असांजे पंहिंजनि बि साथ ॾिनो आहे ऐं उन्हनि खे बि सज़ा ॾिनी वञे, उन्हनि खे बि बख़्श न कयो वञे। भाउ एज़ अ आर्टिस्ट कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो त सिंधी नौजवान बेरोज़गार आहिनि, डिग्रियूं साड़नि था, उन्हनि जा डोमिसाइल ठहियल न आहिनि, उहे बि एहतिजाज कनि था त जेको आहे उन्हनि जे हक़नि ते धाड़ा न लॻनि, तव्हां छा चवंदो? बाबा मां इहो चवंदुमि त बेरोज़गारी असां वटि तमामु वॾी आहे, पर बल्कि हथ सां कई वई आहे ऐं मां बि तव्हांजे अखियुनि जी आॾो वेठो आहियां त मां बेरोज़गार आहियां, मूंखे अॼु ताईं नौकिरी न मिली सघी, तमामु हिकु हिकु माण्हू ॾे रुलियुनि पिनियुमि पर आसरा मिलिया कोन मिली सघी, उमिरि बि असांजी वई वधंदी लेकिन नथो थी सघे। ईअं हज़ारनि जे तइदाद में, मां चवंदुमि लखनि जे तइदाद में असांजा सिंधी नौजवान जेके वीचारा पढ़िया लिखिया वॾियूं डिग्रियूं अथनि, साड़ियुनि त छा कनि बाबा, ज़ाहिर आहे साड़ींदा त वञी तॾहिं ॿनी ॿार जो कमु कंदा न, जेकॾहिं डिग्रियूं हूंदनि त उहो को कमु करे ई न सघंदा, पोइ इन जे करे इहो एहतिजाज था कनि, साड़ियुनि था। सो पंहिंजे घर में असां बेरोज़गार आहियूं, पंहिंजे घर में असां सां ज़ुल्म थी रहियो आहे, पोइ इन जी लापरवाही इहा आहे त असां वटि भाउ ॿधी कोन्हे का। डोमिसाइल जो इशू आहे ऐं काफ़ी डोमिसाइल अहिड़ा जेके आहिनि गैर जेके ॿियनि सूबनि जा माण्हू उन्हनि खे ॾिना विया आहिनि, सिंध जा माण्हू चवंदा त असांजे हक़नि ते धाड़ो थो हयो वञे, जेकॾहिं ॿियनि खे ॾिना था वञनि त सिंध सूबे जा नौजवान जेके आहिनि उन्हनि जा डोमिसाइल नथा ठही सघनि, उन्हनि खे नौकिरी नथी मिली सघे, छा चवंदो? मां इहो ई चवंदुसि त बिल्कुलु सिंधियुनि सां नाजाइज़ी आहे या ॿिए जे हक़ ते धाड़ो आहे, इहो न करणु खपे। असांजे आला अफ़सरनि खे, असांजे पंहिंजो ब्यूरोक्रेट्स खे इहो सोचणु घुरिजे त नौजवान महिनत था कनि, महिनत करे अॻिते अचनि था, पढ़ी अचनि था, उन्हनि जी महिनत रायगां थी वञे। जेकॾहिं मुंहिंजी जाइ ते को ॿिए सूबे वारो अची हिते जेकॾहिं को गवर्नमेंट जॉब हासिलु थो करे त इहा नाजाइज़ी आहे, ख़ुदा रा इन शइ खे रोकियो, इहो न थियणु खपे, इहो सभिनी सां नाजाइज़ी आहे, ग़लति कमु आहे तमामु। इंक्वायरी टीम जोड़ी वई आहे, 3 केस अॼु पकड़िया विया आहिनि, अञा चवनि था त 250 वधीक उन्हनि में शक आहे, उहे बि क्लियर थी वेंदा, इहो हिकिड़ो वॾो ब्लेंडर आहे, इन लाइ छा चवंदो? ॿियो तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो था एज़ अ आर्टिस्ट सिंधी माण्हुनि? मां एज़ अ आर्टिस्ट इहो मैसेज ॾींदुसि त आला ऑफिसरनि खे ऐं असांजे जेके बि सिंध जा MP MNAs आहिनि, ख़ुदा रा अलाह जे वास्ते इहा महिरबानी कयो त ॿिए जे हक़ ते धाड़ो न हणो, ॿिए जे हक़ ते धाड़ो थो लॻे, ग़रीब जे हक़ ते धाड़ो थो लॻे त ॾाढो ॾुख थो थिए, इन शइ खे तव्हां पाण तस्लीम कयो ऐं सिंधियुनि जे हक़ खे हक़ु सम्झी उन्हनि खे उन्हनि जो हक़ु ॾिनो वञे। हिते जी धारिया माण्हू रोटियूं था कनि, नौकिरियूं था कनि, ॿिया अची ॿिए डिस्ट्रिक्ट जा माण्हू हिते जेके डोमिसाइल ठहिराए उहे नौकिरियूं था कनि, त इहो असां ते तमामु माना वॾो हिकिड़ो असरु थो पवे। असां ते ॿियो त असरु पंहिंजी जाइ ते आहे, पर नौजवान तबिके ग़रीब माण्हूअ जे पढ़णु लिखण तां बि जेको आहे सो रूह खजी थो वञे त मां कहिड़ी महिनत कयां, छा कयां, मूंखे हक़ु मिले ई कोन थो त मां छा कयां। सो आला ऑफिसरनि खे MP MNAs खे ख़ुदा रा हथ जोड़े अर्ज़ु था कयूं त कंहिं सां नाजाइज़ी न कयो, हक़ खे हक़ु ॾियो, हक़दार खे हक़ु ॾियो। मां इंतिज़ामिया खे इन बारे में चवंदुमि त इन जी शफ़ाफ़ तरीक़े सां इंक्वायरी कई वञे, इहा असां नौजवाननि जे हक़ ते धाड़ो आहे। जीअं त असां जंहिं बि इम्तिहान में कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में वेहूं था, असांखे उते पास बि कयूं था, पर आख़िर में मेरिट लिस्ट में असांजो नालो कोन थो अचे, जॾहिं त ॿियनि सूबनि वारा असांजो हक़ु खाधी वेठा आहिनि। इन करे असां आला सतह ते चवंदासीं इन जी इंक्वायरी कई वञे ऐं जेको बि इन में मुलविस हुजे उन्हनि जे ख़िलाफ़ु कड़ी में कड़ी उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे, सख़्तु उन्हनि खे उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। हिन में इहो चयो थो वञे त पंजाब ऐं ॿिया जेके सूबा आहिनि उन्हनि जे माण्हुनि जा डोमिसाइल ठाहिया विया ऐं काफ़ी माण्हू इहो इनकशाफ थियो आहे त उन्हनि खे नौकरियुनि ते बि जेके उहिदनि ते बि वेठल आहिनि, त छा अहिड़े अमल सां जेके हितां जा लोकली माण्हू आहिनि उहो बेरोज़गार थियनि था, असरु थिए थो उन्हनि? बिल्कुलु उन्हनि नौजवाननि ते जेके असांजा काफ़ी पोइते पियल इलाइक़नि मां अचनि था ऐं उहे तमामु ॾुखे तरीक़े सां इम्तिहान ॾेई डिग्रियूं वठी करे अचनि था ऐं जॾहिं नौकिरी जो वारो अचे थो त उन्हनि जो हक़ु जेके आहिनि अहिड़े क़िस्म जा माण्हू खाधी वेठा आहिनि, पैसा ॾेई बि नौकिरियूं वठनि था, डुप्लीकेट पैसा ॾेई डुप्लीकेट पंहिंजा डोमिसाइल ठाराइनि था, शनाख़ती कार्ड ठाराइनि था ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त शनाख़ती कार्ड बि उन्हनि जा डुप्लीकेट थियल आहिनि ऐं इन लेवल ते बि उन्हनि जी इंक्वायरी कई वञे त इन्हनि खे शनाख़ती कार्ड केरु इशू थो करे, यानी शनाख़ती कार्ड इशू थिए थो त उन खां बाद उन्हनि खे डोमिसाइल आसानी तरीक़े सां उन्हनि खे मिली थो वञे, त इहो हिकु तमामु ग़लति अमल आहे। इन जे असां चवंदासीं त इन जी इंक्वायरी कई वञे ऐं सही तरीक़े सां जेको असांजो राइट आहे, असां नौजवाननि जो हक़ु आहे, असांखे हक़ु मिलियो वञे। जांच कमेटी जोड़ी वई आहे सिंध हुकूमत जे पारां, उहो जांच उन शुरू करे ॾिनी आहे ऐं उन्हनि जो चवणु आहे त लाड़काणे खां पोइ सॼी सिंध जो उन्हनि जो दाइरो वधायो वेंदो, सॼी सिंध में अहिड़े हवाले सां जिते जिते शिकायतूं हूंदियूं त इंक्वायरी कंदा। जांच टीम मां मुतमिन आहे? बिल्कुलु जांच टीम मां असां मुतमिन आहियूं, उन्हनि में उमेदु आहे इंशाअल्लाह हू शफ़ाफ़ तरीक़े सां इंक्वायरी कंदा ऐं असां नौजवाननि जो असांजो हक़ु आहे, असांजी ईंदड़ नसुलनि जो हक़ु आहे ऐं असां उमेदु कयूं था त जेका जांच कमेटी आहे उहा शफ़ाफ़
तरीक़े सां इंक्वायरी कंदी? ॾिसो न, हिते केस जेके पकड़िया विया आहिनि उहा फ़िलहालु असांखे ॾसियो अथनि, मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी आहिनि त जांच हले थी, जंहिंमें 250 माण्हू उन्हनि नाला ज़ाहिर कया आहिनि, 3 जेके मुकमल तौर ते उन्हनि ना हल कयो आहिनि। अञा हिन ते वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। हिननि सिर्फ़ु कयो आहे ॿिनि सालनि जे लाइ, जेको 2 साल पोयों डेटा आहे उहा असां खणी उनजे करे कयूं था। जेको असांजो कमिश्नर आहे इहो DC साहिबु आहे, उन जे वक़्त में जेके मां डोमिसाइल ठहिया इन खां पोइ ते बि अलाए केतिरो जान आहे जेको सो कंप्यूटराइज़ आहे। पोयनि 10 सालनि में या 7 सालनि खां वठी कंप्यूटराइज़ रिकॉर्ड आहे। उन खां अॻु में जेको हूंदो उहो कंप्यूटराइज़ न हूंदो, उन में बि अलाए केतिरा माण्हू सिंध सां नाहक थींदो रहियो आहे, सिंधियुनि माण्हुनि सां नाहक थींदो रहियो आहे। असांजा माण्हू बेरोज़गार हिते पंहिंजे रोज़गार सां ॿियनि मुल्कनि वञी कमाइनि, या असांजी पंहिंजा हिते माण्हू जेके रहवासी आहिनि धरतीअ जा उहे ॿिए मुल्क कमाईंदा आहिनि। जेके ॿाहिरीं लोध अचे थी उहे असां वटि अचे, असांजे हक़नि ते धाड़ो थो हणे वञे। ख़ुदा असांजे हक़नि ते धाड़ो हयो न वञे। वज़ीर आला खे असां मोतबाना अपील कंदुसि त तूं असांजो सिंध जो नुमाइंदो आहे, तूं अखपट पूरी सिंध तुंहिंजे हवाले आहे। अलाए केतिरो ज़ुल्म कंदा रहिया आहिनि सिंध सां, तव्हां सिंधी आहियो, तव्हां अखपटो। जीअं असां जे नौजवाननि सां इंसाफ़ कयो वञे, जीअं असांजा नौजवान पंहिंजी धरती ते रोज़गार करे सघनि। जी नाज़रीन, जांच कमेटी जे अमलदारनि जेके उन में मुक़ररु कया विया आहिनि, कमेटी जा मेंबर, जंहिंमें बोर्ड ऑफ रेवेन्यू जा मेंबर आहिनि काज़ी शाहिद परवेज़, डॉक्टर सईद अहमद मंगने जो, उन्हनि जो इहो चवणु हो त असां लाड़काणे में पहुची करे सिंध हुकूमत संजीदगी सां हिन मामले खे वरितो आहे, असां जांच शुरू करे ॾिनी आहे। ऐं उन्हनि जो चवणु आहे त इब्तिदाई जेको आहे रिपोर्ट में 3 जेके आहिनि जाली डोमिसाइल उहे पकड़िया विया आहिनि। उन्हनि मां हिकिड़े जी उन्हनि तस्दीक कई आहे, बाक़ी ॿियनि जी जेकी आहे जांच कई पई वञे। ऐं ॿुधायो थो वञे त मुख़्तलिफ़ ॿियनि ज़िलनि जे माण्हुनि खे बि डोमिसाइल जेके आहिनि उहे जारी कया विया आहिनि। लाड़काणे में जेको डोमिसाइल ऑफिस जे अंदरि जेके अमलो हुयो, मुलाज़िम कमु कनि पिया, 4 मुलाज़िम आहिनि, जंहिंमें हिकु जेको रिकॉर्ड इंचार्ज आहे मिठाणी, उन समेत समूरे अमले खे जेको आहे मुअतल करण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। ऐं उन जाइ ते कमिश्नर ऑफिस जो जेको आहे तजुर्बेकार जेको अमलो आहे उहो मुक़ररु कयो वेंदो। अहिड़े हवाले सां कमेटी जो इहो बि चवणु हो त जेको बि हिन में मुलविस हूंदो, जेको बि ऑफिस जो अमलदार मुलविस हूंदो त उनजे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्तु जेको आहे उहा कार्रवाई बि कई वेंदी ऐं उन्हनि खे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वेंदो। जांच कमेटी जो इहो बि चवणो त साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी करे सिंध हुकूमत जे हवाले कई वेंदी ऐं हफ़्ते जे अंदरि चीफ सेक्रेटरी जे हवाले कई वेंदी। ऐं माण्हू जेके आम माण्हू उन्हनि ख़दशो ज़ाहिर कयो त उन्हनि जे हक़नि ते जेको आहे उहो धाड़ो हयो थो वञे, जेको फौरी तौर ते बंदि कयो वञे। कैमरामैन मुश्ताक खोड़ो सां ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।